अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद नबिय्यिल उम्मी व अला आलिहि व अस्हाबिहि व अहबाबिहि व अज़वाजिहि व अत्बाइहि व ज़ुर्रिय्यातिहि अदद खल्क़िक व रिज़ा नफ्सिक व ज़ीनत अर्शिक व मिदाद कलिमातिक व अदद कुल्लि मअलूमिन लक दाइमन अबदा। जिन साथियों ने दुरूद शरीफ पढ़े से अगते किसकी अगते वधिए जैसे अगते वधिए जो शाबाश ये के साथी बाहर पिंडाल में तशरीफ खणी अचनि कुरान पाक की मजलिस बाबरकत मजलिस जिते अनवारात की मजलिस होंदी है। ला यश्का जलीसुहुम इन मजलिस में वेहण वारा बाना महरूम नाहिन थींदा अल्लाह तबारक व तआला जी रहमत दी उन्हनि जे मथां पालोट थींदी। वक्त की नजाकत के मद्देनजर रखंदे इंतहाई इख्तिसार से चंद मारूजात पेश करना चाहया था। तिलावत करदा आयत मुबारका में अल्लाह तबारक व तआला पंहिंजी अजीम दौलत अजीम नेमत अहकाम शरइया की तकलीफ आसमानी किताबन जो बोझ बार बिलखुसूस कलामुल्लाह शरीफ जी अमानत इन अमानत के मुतालिक अल्लाह तबारक व तआला फरमायो इन्ना अरज़नल अमानत अला समावात इहा अमानत असा आसमानन ते पेश कई सी वल अर्ज़ ज़मीनन ते पेश कई सी वल जिबाल जबलन ते पेश कई सी फ़अबैन अन यहमिलनहा जमीन पंहिंजे एडे वडे बिसात के बावजूद जबलन पंहिंजी एडी मजबूती के बावजूद आसमान पंहिंजी एडी वडी बुलंदी ऐं डेग के बावजूद इन्हें अमानत के खरण का इनकार के व अशफक़न मिन्हा डिजी पिया व हमलहल इंसान ऐं इंसान इन्हें अमानत के खड़े इंसान इन्हें अमानत के खयो। काफी निकात जाते हैं पर सिर्फ बगालू समझाने की कोशिश पियो कया। अवल गाल ही तो इंसान वेचारो ही पितकड़ो 5.5 छिके 6 फुट कद मण का 1.5 मण वजन जे में नंढड़ी मखलूक कमजोर मखलूक खुलिकल इंसानु ज़ईफा जिनकी खिलकत के लारब फरमाते इन्हें के कमजोर बनाए करे पैदा किया हुआ। आसमान एडो वडो तवील डिघो ता हद निगाह मशरिक का मगरिब ताईं फैलियल इंसान उन्हें की गुनाह ऐं उन्हें जे किनारे के पहुंची नथो सके। जमीन एडी बसीत एडी बिछायल एडी डिघी एडी उन्हें की वडी जसामत जबल एडा बुलंद बाला ऐं एडा मजबूत पत्थर पर उन्हें के बावजूद एडो वडो आसमान इन्हें अमानत के न पियो खणे। एडी वडी जमीन इन्हें अमानत के न पी खणे। एडा वडा जबल इन्हें अमानत के न पिया खणन। व हमलहल इंसान हिन पितकड़े इंसान हिन कमजोर इंसान जंहिंजी जसामत भी नंढी
कुवत ऐं ताक़त जे एतबार सां बि वीचारो कमज़ोर आहे, पर इन्हें इंसान इन्हें अमानत खे खयो, इन्हें अमानत खे इंसान खयो आहे। भाई इंसान इन्हें अमानत खे खई त कहिड़ी बिना ते खई? हेॾो वॾो आसमान अमानत जे खणण खां इनकार पियो करे, हेॾी वॾी ज़मीन इन अमानत जे खणण खां इनकार पई करे, हे मज़बूत तरीन पहाड़ इन अमानत जे खणण खां इनकार पिया कनि। इंसान इन अमानत खे खयो आहे। सम्झण जी ॻाल्हि, तवजो कजो, कहिड़ी शइ हुई जे इन इंसान खे अमानत ते खणण ते मजबूर कयो आहे? समझो क्या? उहा कहिड़ी शइ हुई जंहिं इन्हें कमज़ोर इंसान खे इन्हें अमानत जे खणण ते मजबूर कयो आहे? त मुंहिंजा मोहतरम दोस्तो, नज़र जो फ़र्क़ आहे। आसमान जी नज़र अमानत ते, ज़मीन की नज़र अमानत ते, जबलन की नज़र अमानत ते। अमानत तमाम वरी आहे, अमानत तमाम गोरी आहे। वाशफक़्न मिन्हा, हे डिगी पिया त हे अमानत असां कीअं खणे सघंदासीं? असां खां कमु घणो, अल्लाह ताला खां मानत कयो त रब्बा हे बोझ असां खां घणो आहे, असां मानत कयूं ॿी के मखलूक जे मथां इहो बोझ रखियो। पर इन्हें कमज़ोर इंसान इन्हें अमानत खे खयो आहे। छो त इंसान जी नज़र अमानत ते कान हुई, मोती अमानत ते हुई त इहो अमानत ॾियण वारो केरु आहे? पेशकश कंहिंजे तरफ़ खां आहे? जॾहिं मुंहिंजे परवरदिगार जे तरफ़ां पेशकश आहे त रब जी पेशकश खे कीअं ठुकराए? उन अमानत खे खणे। कॾहिं ईअं थींदो आहे त को कमु बाने जी बस खां ॿाहिरि हूंदो आहे, सम्झंदो आहे त हीउ कमु मूंखां घणो आहे, पर मुर्शिद जो हुकुम थी पियो, उस्ताद जो हुकुम थी पियो त माण्हू जूं अखियूं लॼंदियूं आहिनि, जे जवाब थो ॾियां त पोइ मज़ो न आहे। साईं हुकुम करे ऐं आउं जवाब ॾियां, मुर्शिद हुकुम करे ऐं जवाब ॾियां, उस्ताद हुकुम करे ऐं जवाब ॾियां, को वॾड़ो हुकुम करे ऐं जवाब ॾियां, त ही ठहे नथो। ठीकु आहे, इंशाअल्लाह कोशिशि कयूं त पोइ पानो मैदान में काहे पवंदो। अगर के बज़ाहिर ॾिसे पियो उनखे ॻाल्हि समझ में न पई अचे त कम उन जे कोच खां मथे आहे, पर इन शइ खे साम्हूं रखे करे माण्हू जूं अखियूं लॻंदियूं त उन अमानत खे, उन ज़िमेदारी खे माण्हू क़बूल कंदो आहे। त रब जॾहिं इंसान जे मथां इहो बोझ रखियो आहे त उन वक़्त में इंसान जी नज़र ख़ुदा ॾे वई आहे। पेशकश मुंहिंजे परवरदिगार जे तरफ़ों, जॾहिं परवरदिगार जे तरफ़ों पेशकश आहे त पोइ हाणे इनखे कीअं ठुकराइजे? वहमलहल इंसान, इंसान इन अमानत खे खयो, इंसान इन अमानत खे खयो आहे। एॾी वॾी अमानत इंसान खई आहे। तेरे मां मसलो ही साबित थियो त इंसान जी ज़िंदगी में हर वक्त, हर लम्हे, हर मरहले में उन्हें जी नजर अल्लाह ते हुजे, रब ते नजर हुजे। दुनिया में केॾियूं ई वॾियूं मुसीबतूं अचनि, केॾा ई वॾा इम्तिहान अचनि, कमज़ोरा, ज़ईफा, नहीफा, हेणवा, माज़ूरा, बीमारा, मौत के बिस्तरे ते आहे, गुरबत ऐं फ़क़ीरी आहे, को सहारो नाहे। हिकु पुट हो जेको इन्हे जो सहारो हो, इन्हें मोहताजी वारी जिंदगी में अल्लाह उहो पुट ई खणाए छॾियो। इंसान बर्दाश्त करे कोन सघंदो आहे, पर जॾहिं पाने जी नज़र अल्लाह ते वञे थी त भई अल्लाह त आहे, रब वॾो आहे, रब वॾो आहे त वॾे खां वॾो सदमो
सहण पाने के लिए आसान तो पाने की नजर अल्लाह ते वडे का वडी तकलीफ वडे का वडी मुसीबत वडे का वडो इम्तिहान वडे का वडी आजमाइश वडे का वडा हालात अचन था पाने ते पालो जेकर उन्हनि हालात ते नजर कंदो त घबराइजी वेंदो परेशान थी वेंदो पशेमान थी सघंदो ऐं ज़माने में हली कोन सघंदो पर इन बाने जी नजर ते रब ॾे आहे त इन जे लाइ सभु कुझु सहण आसान थी पवंदो माल आहे दौलत आहे मिल्कियत आहे उहदो आहे इक़्तिदार आहे रब जे तरफ़ां फज़ल ऐं इनायत थी आहे त उन वक़्त में भी बाने जी नज़र उन नेमतुनि ते न हुजे माल ते न हुजे औलाद ते न हुजे फौज मौज कुवत ते न हुजे उहदे ऐं इक़्तिदार ते न हुजे जे बाने जी नज़र आहे पंहिंजे माल ते पंहिंजे औलाद ते बाने जी नज़र आहे पंहिंजे उहदे ते पंहिंजे इक़्तिदार ते पंहिंजे पावर ते पंहिंजी सदारत ते वज़ारत ते त पोइ ही माण्हू खर मस्त थींदो नेमतुनि जी नाशुक्री थींदी इन कुवत ऐं पावर जो ग़लत इस्तेमाल थींदो इहो माण्हू ज़ुल्म कंदो ज़्यादतियूं कंदो सरकशियूं कंदो पर इन पाने जी नजर अल्लाह ते आहे त हे मूं वटि उहदो आहे अल्लाह जी अमानत हे औलाद आहे अल्लाह जी अमानत माल आहे अल्लाह जी तरफ़ों अमानत मिलल आहे रब जी अता आहे मुंहिंजो को ज़ाती कमाल कोन्हे जॾहिं इन जी पंहिंजे असबाब ते नज़र न आहे मुसब्बिबुल असबाब जे मथां नज़र आहे त पोइ नेमतुनि जे वक़्त में पाने जे लाइ शुक्र करणु आसान थी पवंदो आहे ऐं तकालीफ़ वारे वक़्त में वरी पाने जे लाइ सबुर करणु आसान त ज़िंदगी जी हर जोड़ ऐं हर मोड़ ते बाने जी अल्लाह ते नज़र हुजे आमाल जे एतबार सां बि बाने जी अल्लाह ते नज़र हुजे जेको अमल कर इख़लास इख़लास वारो अमल आहे त रब वटि उन जो क़दर बि आहे मन जाअ बिल हसना फलहु अशरु अमसालिहा हिक नेकी कर रब ॾहूं को दे वल्लज़ीन युनफिकून अमवालहुम फी सबीलिल्लाहि कमथलि हब्बतिन अंबतत सबअ सनाबिल फी कुल्लि सुंबुलतिन मिअतु हब्बा हिक नेकी के रब 7 गुना थो वधाए 700 गुना थो वधाए वल्लाहु युज़ाइफु लिमन यशा अञा भी अल्लाह ॾीणो ॾीणो कंदो आहे जिन जे लाइ चाहींदो आहे केतिरो वधीक वधाईंदो आहे ख़ुदा ई ॼाणे न अल्लाह बयान कयो न मुस्तफ़ा बयान कयो महबूब साईं फरमायो रब जी रज़ा ख़ातिर खजूर जो अधु दाणो थो ॾे अल्लाह उन खे वधाए चुड़ाए ओहद जबल विधो ओहद जबल उन जी जेका ज़ाहिरी सतह आहे ज़मीन अंदरि उन जी सतह केतिरी आहे ख़ुदा ई ॼाणे ज़ाहिरी जेकी उन जी सतह आहे 28 किलोमीटर डिघो आहे 28 किलोमीटर तकरीबन मथे ऊंचाई आहे उन जी लंबाई चौड़ाई लंबाई ऊंचा वेकर जेके चइजे ऐं वरी डेग जेका चइजे उन जी त उन जी उहा जेका डेग 28 वेकर 3 किलोमीटर ऐं चौड़ाई जेका आहे उन जी 2.5 किलोमीटर तो केॾो डिघो जबल आहे जेको ज़ाहिरी आहे अंदरि ज़मीन में ख़बर न केतिरो आहे अल्लाह ख़ुद जे दाणे खे एतिरो वधाए थो इख़लास त जेको बि अमल कयो इख़लास सां कयो इख़लास सां जो अमल कंदो त कंहिं बि अमल खां तव्हांजी दिलि बि कान टुटंदी ऐं तव्हां कंहिंखां बाग़ी बि कोन्हे इख़लास न आहे आमाल खां बि रूह थी वेंदो आया पाण में हिक ॿिए जे मथां ऐं हीउ अक़ीदो ऐं नज़रियो हुजे त हर शइ अल्लाह जे वस में आहे अल्लाह जे हथ में आहे जेका शइ रब मुंहिंजे लाइ लिखी आहे मूंखे उहा मिली रहणी आहे ऐं जितां खां लिखी आहे उतां मूंखे मिलणी आहे साहिब अची विया आहिनि ॻाल्हि वॾी थी वेंदी थोरो तवजो ॾिजो ॾिसो बाने में इख़लास बि हुजे ऐं उन जो अक़ीदे ऐं नज़रिए में इहा शइ हर वक़्तु मुस्तहज़र हुजे त मूंखे इज़त हुजे या माल हुजे दौलत हुजे का बि शइ जेका मिलणी आहे अल्लाह जी तरफ़ां मिलणी आहे अल्लाह जेको मूंखे अता करे ऐं अल्लाह खे जंहिं तरफ़ खां जंहिं पासे खां उहा शइ अता करणी आहे उहा मूंखे
इन्हीं शइ जो इस्तेज़ार न हुजण जे करे असांजी पाण में अणवणती थींदी आहे। मुआशरती एतबार सां बि औलाद आहे वालिदैन जी ख़िदमत करे पियो त उन वक़्त में भी औलाद जे साम्हूं अल्लाह जी रज़ा मतलबु हूंदी। वालिदैन जो बाने औलाद जे अंदरि वॾियूं उमेदूं हुयूं। औलाद कमा हक़हू उन्हनि उमेदुनि जे मथां लही नथो सघे त पीउ वरी शिकायतूं कंदो आहे त मुंहिंजो फलाणो पुटु त मुंहिंजी ख़िदमत नथो करे, हू मूंखे पैसो पंजर नथो ॾे। हालांकि पुटु वेचारो पंहिंजी वस आह ॾे पियो, ख़िदमत बि करे पियो, पर पीउ जी उमेदुनि जे मथां पूरो कोन नथो। हाणे पीउ शिकायत कई त पुटु बाग़ी थी ऐं पंहिंजे बच्चनि जो पेट कटे करे बि अबे अम्मा जी ख़िदमत कयां पियो, पर उन्हनि में त मञण जो मादो ई थियो, बाग़ी थी थो छॾे। हाणे पीउ जे हक़ में नसब करे छॾिया, बाग़ी थियो, पीउ खां बाग़ी थियो, मां खां बाग़ी थियो, उनजी ख़िदमत ई न छॾे ॾिनी आहे। त बाबा तुंहिंजी नज़र पीउ ते छो आहे? बानो चए त आउं न बाबा जे लाइ कयां पियो, न अमर जे लाइ कयां पियो। ऐं जो कुझु बाबे सां सुहिणो सलूक कयां पियो, बाबे खे 4 रुपया ॾियां पियो, उनखे मांडी खारायां पियो, अटो लटो ॾियां पियो, जेका उनजी ख़िदमत कयां पियो, दवा दरमल ॾियां पियो, इहा अल्लाह जी रज़ा ख़ातिर आहे। बाबा मञे या न मञे, पर आउं अल्लाह जे लाइ ॾियां पियो, अल्लाह मूंखे अजर ॾे। बाबा भल 1000 माण्हुनि जे साम्हूं मुंहिंजी शिकायत करे त उनजी शिकायत बजाव आहे, छो त आउं बाबा जी त कयां ई नथो न, बाबा लाइ त कयां ई नथो, ऐं जो कुझु कयां पियो अल्लाह जे लाइ। माउ पीउ औलाद जी ख़िदमत पियो करे, उन्हनि जी परवरिश आहे, उन्हनि जी तालीम आहे, उन्हनि जी तरबियत आहे, उन्हनि जे मथां ख़र्च पियो करे त उहो ख़र्च बि ख़ालिस अल्लाह जी रज़ा सां। पोइ औलाद पढ़े या न पढ़े, उनजे नसीब में आहे या न आहे, अॻिते हले करे फरमान बरदार थिए या न फरमान थिए, त ही वालिदैन उनखे शिकवे शिकायतूं कोन कंदा त असां औलाद जे लाइ हे बि कयोसीं, हे बि कयोसीं, पर ही असांजो नाफ़रमान थी। हाणे जॾहिं उन शिकवे ऐं शिकायत शुरू कई आहे, दिलि शिकनी शुरू कई आहे, मन ऐं अज़ा अची वियो त उनजी नेकी ख़तम थी पई। हाणे नज़र हुजे रब जे मथां, ठीकु आहे। हाणे औलाद जेको आहे असांजी करे या न करे, असां औलाद जी ख़िदमत कई थी रब जी रज़ा ख़ातिर, अल्लाह असांखे अजर ॾे। हिकु औलाद जी तालीम और तरबियत में पीउ लाखों रुपया ख़र्च कया, पर पुटु निभागो निकितो, कोन पढ़ियो, भॼी वियो, नाफ़रमान थी पियो। हाणे हिकु पुट जा हुकूक ने अदा करण जी कोशिश कई, पर इख़लास न हुयो। पुटु जॾहिं रस्ते ते न आयो त बाक़ी पुटनि खे ही तरबियत ऐं तालीम करे ई कोन्हे। यार वॾे खे पढ़ाई में एॾो ख़र्च कयो, पर हू निभागो कोन पढ़ियो, ही कोने जा ॿाहिरि हरू भरू छो ख़र्च कयां। हाणे माल में धंधे खे लॻाए, धंधे दारी सां वई सुजंदे त हाणे उन्हनि जी तालीम ऐं तरबियत वई हली, औलाद जा हक़ ॻाल्हाया, पाण पाण भई तुंहिंजो कमु हुजे इख़लास सां रब जी रज़ा ख़ातिर, अॻिते उनजो नसीब आहे।